मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं खॿे हथ सां मानी खाइणु सही आहे या न? साईं खॿे हथ सां मानी खाइणु दुरुस्त न आहे, बहितर बि न आहे, बल्कि मुस्लमान जी निशानी त मुस्लमान सॼे हथ सां जेको मानी खाईंदो आहे। हा जेकॾहिं कोई बि मुस्लमान माज़ूर आहे, बाज़ औक़ात ईअं थींदो आहे सॼो हथु कमु कंदो ई न आहे ऐं हथु कमु कंदो आहे खॿो। साईं आहिनि अहिड़ा मरीज़ घणा? मरीज़ आहिनि न आहिनि? आहिनि न साईं। हा घणा मरीज़ आहिनि जंहिंजो सॼो हथु कमु कंदो ई न आहे। हा उहो जेको आहे उज़र जे तहत जेको आहे खॿे हथ सां मानी खाई सघे थो, छाजे करे त ग़रीब आहे ई माज़ूर, या उहो बंदो बि जंहिंजो हथु आहे ई न, हथु कंहिं मामले जे करे कटिजी वियो आहे त उहो बि खॿे हथ सां मानी खाई सघे थो। कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे लेबल या गुनाह न ईंदो। हा जेकॾहिं सही सालिम आहे पोइ बि खॿे हथ सां खाईंदो त हे बंदो जेको आहे गुनाहगार थींदो। छाजे करे हे इस्लाम जो शार आहे, मुस्लमान जी निशानी आहे त मुस्लमान अमूमन जेको सॼे हथ सां मानी खाईंदो आहे। बाज़ ॿिया बि मज़हब आहिनि जेके सॼे हथ सां खाईंदा आहिनि, पर कुझु दुनिया जे अंदरि अहिड़ा मज़हब आहिनि जेके इन शइ जी तमीज़ कंदा ई न आहिनि। उहो चवंदा हे हथु या हे हथु ॻाल्हि साॻी आहे, मानी खाओ, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। मुस्लमान पंहिंजी पहचान बणाए त अल्हम्दुलिल्लाह सभु मुस्लमान सॼे हथ सां ई खाईंदा आहिनि, कोई मुस्लमान खॿे सां न खाईंदो आहे।